تو زندہ آباد تمام وڈی خوشخبری ناظم جوکھے والے کیس میں ATC جا سیکشن لگی ویا زندہ باد سبھی دوستن کے مبارک ہوں، ساری سندھ کے مبارک ہوں، سبھی وکیل برادری کے مبارک ہوں، خاص طور تے لیگل ایڈ کمیٹی کے سبھی دوستن کے لکھ وادھایوں۔ آنریبل کورٹ JM ملیر جی 2 جے IAO کے ڈائریکشن ڈنی ہے ہی جے سیکشنز جے ATC جا لگن تھا جے فیکٹس آیا ہیں آنریبل کورٹ فرسٹ جی آبزرویشن ہے ان مطابق ہن میں یہ کیس ATC جو چھاکان ہن میں دہشت گردی پھیلی وئی ہے، ہن میں علاقے میں خوف ہراس پھیلایا ویا ہے، ہن میں جاگیرداری نوابیت کے قائم دائم رکھنے لائے ہکڑے مانو کے قتل کیا تنہیں کرے یہ اسٹیٹ جو کیس ہے ٹیررزم جو کیس ہے تنہیں کرے IAO کے ڈائریکشن ڈنی آنریبل کورٹ JM 2 تو ہن فائل کے ساری ریکارڈ کے ATC کورٹ میں جمع کرائے فردر جکا بھی کرسپنڈنگ تھی جو بھی کیس ہلندو جکا بھی میرٹ تھی وہ ATC کورٹ میں ہلندی ATC کورٹ کے یا جوڈکشن ہوندی پاور ہوندو مانو بیا نالا کڈیا ویا ان میں شامل کیا ون یا بیر ان میں یا باہر کڈیا ون ATC جو پاور ہوندو ATC جی جوڈکشن ہوندی سب دوستن کے مبارک ہوں، لکھ وادھایوں۔ دوست کاظم محسن صاحب جو پہریں ڈींहं सां गॾु आहे तव्हां सां मुखातिब कंदो। हक़ मौजूद दोस्तों सभिनी दोस्तनि खे मुबारक हो, ख़ासि करे सिंध लीगल एड कमेटी जे दोस्तनि सभिनी खे मुबारक हो। नाज़िम शहीद नाज़िम जो केस में ATC जे रिफर करे चयो आहे मजिस्ट्रेट साहब ऐं उमेद कयूं था जेके नाला लेट डाउन थिया आहिनि इंशाअल्लाह ताला उहे बि हिन में शामिल कया वेंदा ऐं फर्दर जेको आहे ॿिया कातरनि खे बि सबक़ सेखारींदासीं। ATC में वञण जो मक़सदु इहो आहे त हाणे कोई बि सरदार नवाब न रहंदो, इंशाअल्लाह ताला सभिनी में बराबरी रहंदी, कंहिंजी बि तसलुत जो क़ाइमु न रहंदो ऐं जे सिंध जो शऊर ये जागंदो रहियो ऐं असां सिंध लीगल एड कमेटी जा दोस्त पाण साथियुनि सां बीठा रहंदासीं, कंहिंसां बि ज़ुल्म न थींदो, इंशाअल्लाह ताला ज़ुल्म ई पाण पटे को साह पटींदासीं। मुबारक साईं असांजा साईं तव्हां दोस्तनि खे मुखातिब कयो। साईं वाह थी वई, असांजी पहिरीं फतेह थी वई, फर्स्ट फतेह थी वई। अॼु सुबुह सां ATC माना हिन अदालत में आयासीं ऐं जज साहब ऑर्डर अनाउंस कयो असांजी मौजूदगी में ऐं जंहिंमें जज साहब चयो त बाबा तव्हांजे आर्ग्यूमेंट खे अलो कयूं था ऐं ही केस हाणे सॼो जो सॼो ATC ॾे ट्रांसफर थी वियो, वधीक उते जेको बि हूंदो। बहरहाल इहा पहिरीं फतेह आहे। हिन केस ॾे असां कोर्ट रूम खां ॿाहिरां ई तव्हांखे हाल अहवाल ॾियूं पिया। बहरहाल हक़ सच ते बीहो ऐं हिमत सां बीहो, फतेह तव्हांजी आहे ऐं अलाह साईं मज़लूमनि सां गॾु आहे। बाक़ी फिदा खान कुछ बोलो यार। अस्सलाम वालेकुम। और आज मोहम्मद खान शेख साहब और दूसरे वकला की जद्दोजहद की वजह से और अंतक मेहनत की वजह से जो आज काजिम वाला केस था उसमें नाजिम जोकी वाला केस जो था उसमें आज ATC की जो कोर्ट ने ऑर्डर कर दिया है कि दिस केस शुड बी ट्राइड बाय द ATC कोर्ट एंड द केस विल बी रिमांडेड टू द ATC कोर्ट फॉर फर्दर प्रोसीडिंग। तो ये एक अच्छी काविश है दोस्तों की और इंशाल्लाह ताला जो मजलूम हैं उनको अदालत से इंसाफ मिलेगा और जो भी ताकतवर हैं इंशाल्लाह ताला वो कानून के सामने इंशाल्लाह दोस्तों की जद्दोजहद से सरनगुल होंगे। थैंक्स दोस्तों। हिन फिदा खान जे लाइ ॿुधायां थो, हे फिदा खान उन वक़्तु मलीरबाग जो जनरल सेक्रेटरी हो जॾहिं इल्शाद रांझाणी जो वाक़ियो थियो ऐं हिन फिदा खान आहे त पठान पर असांजो भाउ हिन पाण पंहिंजे सिर मलीरबाग में स्ट्राइक कराई हुई इल्शाद रांझाणी वारे केस में। सो आई लव हिम, जिंदाबाद, थैंक यू। असां सॼो मोहबतुनि जो जहान ठाहियल आहे ऐं तमामु वॾी फतेह थी वई, क़ौम खे मुबारकूं ऐं मज़लूम जी फतेह थी वई, जिंदाबाद। हक़ मौजूद, वधीक तव्हांखे ॿिया अपडेट पिया मिलंदा रहंदा पर ही वॾी ख़ुशख़बरी आहे जो पहिरीं फतेह थी वई जो हिन केस ॾी जंहिंमें ATC जा सेक्शन लॻी विया। हाणे थियो आहे इहो ऑर्डर। सो जिंदाबाद, यूनिटी जिंदाबाद, मोहब्बत जिंदाबाद, मज़लूम